अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काजी अब्दुल सत्तार हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काजी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां हिन टाइम वेठल आया हाँ। हमारे यहाँ तमाम कंपनी के इजी लोड और जेद कैश इजी पैसा अकाउंट वगैरह मतलब ही बोर्ड तव्हां खे पढ़वाया तो वरी भी दोस्त ओ सॉरी यार इनके जो हूँ मां फेरा कैमरा के हालात सही थी है ना, हालात खराब थी है ना बाबा। ये ॾिसो हमारे यहाँ तमाम कंपनीज के इजी लोड जेद कैश इजी पैसा ही आहिनि असांजा जेको प्रोपराइटर वकार अहमद चौहान साहब वेठल आहिनि रेती रोड ते इन जी शॉप आहे बाबा। ऐं तमामु आसानी सां जेके बि आस पास जे जेके बि दोस्त अगरि मोबी कैश जेद कैश या कोई कहिड़ी बि कंपनी जो जेको बि अकाउंट मां पैसा कढाइणा हुजनि त साईं वटि अचनि। असांजो प्रिय प्यारो दोस्त बि आहे शहज़ाद भाई, उनजो बिरादर आहे। ऐं हींअर मां जेको आहे साड़ी खपई आहे उनजा ॾोकड़ा बि वठणु आयो आहियां। बसि जेको आहे नसीब जेका पैसा निकिता वॾी महिरबानी। हीअ आहे मुंहिंजो रेड़े वारो जवान जेको पैसा वठणु आयो आहे किरायो रेड़े जो। हे ॾिसो टाटा त कर। हे दुकान अदा हे दुकान जो नालो तो कोन्हे भा छोकरा। हाँ अरे वकार बाबा हे लिखियल आहे ये अब ये ॾिसो वकार अहमद जेद कैश इजी पैसा। हे जी पूरी शॉप आहे।